हुकूमत मुखालिफ सियासी इतिहाद पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट अॼु कराची में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। कराची जे जिन्ना बाग में PDM तरफ़ां जलसे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। जलसे गाह में सियासी अॻुवाणनि लाइ 25 फुट ऊचो ऐं 75 फुट डिघो स्टेज तयारु कयो वियो आहे, जंहिं में हज़ारे कुर्सियूं लॻायूं वयूं आहिनि। जलसे गाह में औरतुनि जे विहण लाइ ख़ासि हिसो ठाहियो वियो आहे। स्टेज सां गॾु औरतुनि जे विहण लाइ कुर्सियूं पिणु लॻायूं वयूं आहिनि। PDMA जो जलसो शाम 4 वॻे शुरू थींदो, जंहिं खे मौलाना फज़लुर रहमान, शहबाज शरीफ, आफ़ताब शेरपांव ऐं प्रोफेसर साजिद मीर समेत ॿियनि सियासी पार्टियुनि जा अॻुवान ख़िताब कंदा। जलसे लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। पुलिस एहलकारनि सां गॾु रज़ाकार बि सिक्योरिटी जे सरअंजाम ॾींदा। जलसे जी सिक्योरिटी लाइ 25 सीनियर ऑफिसर, 5 DSPs ऐं 3748 एहलकार मुक़ररु कया विया आहिनि, जंहिं खां सवाइ SSU जूं 3 औरत कमांडोज़ समेत 93 औरत पुलिस एहलकार बि मुक़ररु कया विया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जी समाजी वेबसाइट जे इस्तेमाल ते पाबंदी लॻाए छॾी आहे। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न तरफ़ां जारी कयल हिकु बयान में ॼाणायो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सरकारी मालूमात ऐं दस्तावेज़नि खे ज़ाहिर थियण खां रोकण लाइ अहिड़ो क़दम खंयो वियो आहे। सरकारी पधिराई में चयो वियो आहे त को बि सरकारी मुलाज़िम बिना इजाज़त जे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सएप ऐं ट्विटर समेत समाजी मीडिया ते का बि एप्लीकेशन इस्तेमालु नथो करे सघे। बयान में सरकारी मुलाज़िमनि खे गवर्नमेंट सर्विसेज रूल्स 1964 खे मञण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे, जंहिं मूजिबि सरकारी मुलाज़िमनि पंहिंजी राय या कंहिं बि क़िस्म जी बयानबाज़ी नथा करे सघनि। नोटिफिकेशन में सरकारी मुलाज़िमनि खे हिदायत कई वई आहे त हिकु या उन खां वधीक हिदायत जे भञकड़ी कई वई उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। घड़ी हसन में ॻोठ गुलाम अकबर खोसो ऐं कटवर बिरादरी जो पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ मोहम्मद रहीम, मोहम्मद रफ़ी कटवर ऐं ॿियनि जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। घरनि में भॼ डाह करण ख़िलाफ़ मुज़ाहिरनि जो चवणु हो त घड़ी हसन पुलिस बिला जवाज़ चढ़ाई करे घरनि में भॼ डाह करे अनाज 50,000 रोक रक़म समेत 2 ॼणा अब्दुल सत्तार ऐं अब्दुल जब्बार कटवर खे गिरफ़्तार करे खणी वई आहे। हुननि जो चवणु आहे त पुलिस नाजाइज़ असांखे तंग पई करे। हुननि जो वधीक चवणु हो घड़ी हसन पुलिस बासरनि जे वंगारो बणियल आहे, असां मथां कूड़ो केस दाख़िल करे हरासा कयो पियो वञे। ॿिए तरफ़ पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार अब्दुल सत्तार ऐं अब्दुल जब्बार कटवर खे एहसान खोसो मथां थियल हमले जे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। मक़सूद और रिंद वेझो क़ौमी कमीशन बराए बैनुल मज़हब हम आहंगी व इंसान हक़ूक़ ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन पारां हिकु रोज़ा मुफ़्त जनरल मेडिकल कैंप टाउन कमेटी शाहपुर शाकर जी ऑफिस में क़ाइमु कई वई। कैंप जो इफ़्तिताह रिंद बिरादरी जे मौज़ू शख़्सियतनि ऐं PP अॻुवान हकीर हज़ूर बख़्श रिंद कयो, जंहिं में मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो वियो। ऑर्गेनाइज़ेशन मीर ख़ादिम हुसैन उमरानी ऐं जान मोहम्मद बिरोही पारां शाहपुर चाकर टाउन कमेटी में हिकु रोज़ा मुफ़्त मेडिकल तिबी कैंप लॻाई वई। तिबी कैंप में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टर ग़रीबनि मिसकिननि जो मुफ़्त इलाज करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। जनरल फिजिशियन औरतुनि, ॿारनि, ॾंदनि, अखियुनि, मादे ऐं जिगर खां सवाइ कैंप में साई जो मुफ़्त टेस्टूं पिणु कयूं वयूं। उन खां अलावा रत जी खोट में मुब्तला थैलेसेमिया जे ॿारनि लाइ पिणु रत गॾु कयो वियो। गॾोगॾु कोरोना जी वैक्सीन पिणु कई वई। खानपुर इंडस हाईवे शजराए लाड़े भरिसां तेज़ रफ़्तार कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण सबबि कल्टी थी पई, जॾहिं त वाक़े जे नतीजे में 7 वरनि जो ॿारड़ो अरबाज़ पुट एहसान मलिक फ़ौत थी वियो। 2 औरतुनि ऐं 1 ॿार समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े में ज़ख़्मी थियलनि खे नापुर कोट पुलिस ऐं वारिसनि तिबी इमदाद लाइ खानपुर अस्पताल खणी आया। होॾां खानपुर अस्पताल में ज़ख़्मी कंदकोट जा रहवासी ॿुधाया पिया वञनि। ज़ख़्मियुनि में कार ड्राइवर अज़ीज़ शारी, इस्लाम ख़ातून, जन्नत सोहेल ऐं ॿिया शामिल आहिनि। हिकु वधीक ज़ख़्मी थियल ॿारी खे वारिस नाज़ुक हालत हुजण सबबि क्रमपुर अस्पताल खणाए वञी रहिया हुआ त हुन रस्ते में ई दम ॾेई छॾियो। फोती ॿारी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। नाज़रीन, ही हुयूं उन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सीलुनि लाइ विज़िट कंदा असांजो YouTube चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।